ओए खानू हर दिमाग जे दिमाग मां समूरी हवा कढी उन जो टंगू बाहूं बनी लूलो लंगड़ो करे उन्हीं तरते वनी प्यार तो साईं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? मेरे अवां सभु ठीकु हूंदा। दोस्तों अॼो की है आखिरी आराम गाह तव्हां ॾिसी रहिया हूंदो। जी हाँ दोस्तों, अॼो की है आखिरी आराम गाह है मरहूम अब्दुल हुसैन सारियो साहब। जी हाँ दोस्तों, पत्थर दुनिया जो रुस्तम खान, तव्हांखे यादि हूंदो त पत्थर दुनिया जो रुस्तम खान। हीअ आखिरी आराम गाह है अब्दुल हुसैन सारियो साहब जी। दोस्तों तव्हांखे ॿुधायां त ही वीडियो वॾी मुश्किल सां हथु कयो आहे। दोस्तों ही आहे अब्दुल हुसैन सारियो जी आखिरी आराम गाह ऐं हुन जे भरमी जेकी आहे इहा हुनजे फादर जी चई पई वञे त हुनजे फादर जी आखिरी आराम गाह आहे। जी हाँ दोस्तों, उमेद आहे त अॼो को वीडियो वणियो हूंदो तव्हांखे। महिरबानी करे जे अगरि तव्हां असांजे चैनल ते पहिरीं दफ़ा आयल आहियो त महिरबानी करे